किलो पानी खणी आया था भाई कोठारा मिलना है ना कोठारा मिलना है ना हाँ तो मेहमान के अचाने छोकरन के रवानो करे यार अब हलो मुझे बकरी चाहिए किलो जी सर इड़ा अच उनके वठी बंगले आऊं अचानो हाज़िर साईं हाज़िर दर्द खोल अधा तू वरी किडा बाबा मुके रे सजा मिलणो वो हंड इतना मिलणो अरे कोठारा छा मसलो आ तो खबर किए चम थियो तमखान असा तमाम वडी उम्मीद खणी आया आयो पर साल पानी की खोट है ने करे जको असाई फसल तमाम ठीक हुंदो असि थका सख्त परेशान है साईं वो असा के करीबन के कर्ज दे पहिरियों कर्ज ॾियो त पोइ भाणे डीजल ॾींदासीं न त कोन ॾींदासीं रुस्तम खान हींअर वाहन में पानी जी लप आई आहे त हाणे बनी आबाद करण लाइ असां वटि पैसा न आहिनि सेठनि बि असांखे उधार ॾियण लाइ इनकार करे छॾियो आहे न को उधार ॾियनि भाण न को डीज़ल कीअं बनियूं आबाद कंदा रोस्तम खान जे तू कर्ज ना ॾींदे न त पोइ ही माण्हू सभु लॾण ते मजबूर थी वेंदा पोइ केॾां वेंदो टपड़ खणी ईंदासीं बाबा सब वडा कर्ज दीन बनियो पोखे न वनी वहीं ता हलो 20 मिनट रो सोची पाओ ता ॿुधाईंदासीं हाँ ऐं तव्हांखे कर्ज ॾियां थो पर मुंहिंजूं कुझु शर्तूं आहिनि रोस्तम खान कहिड़ियूं शर्तूं आहिनि साईं कहिड़ियूं आज शर्तूं आहिनि बनी जा कागज़ मूं वटि जमा करायो 1000 जे पिया 200 रुपया व्याज आऊं वठंदुसि 1000 जे पोयां 200 रुपया छा करिबो हाणे जे बनियूं नथियूं थियनि आबाद पोइ हाणे ईअं कंदासीं बाबा कर्ज खणी बनियूं आबाद करणी पवंदी भाउ बनियूं पोखरियूं आहिनि न त इहो व्याज भरणो पवंदो ये पैसा वठो चङा जना कुछ फसल वसूल थी पवंदो कुछ न कुछ कमालींदो रही सके पैसा ॾेई छॾींदासीं अरे पर तू त दो ही वञी पिनी खाईंदे असीं मरी वियासीं बाबा सही ॻाल्हि आहे पैसा वठो इहो व्याज भरे वेंदासीं फसल लहंदो व्याज भरे हलो हलो वो सभु गॾु भला पोइ जेको हूंदो किलो कागज़ में वठी जेको जेतिरो कर्ज खाए उनखे कर्ज ॾे ठीक है